नाज़रीन, बडाणी में कश्मीरियुनि सां यकजहती लाइ अमन कमेटी तरफ़ां रैली कढी वई। अमन कमेटी जे ज़िले चेयरमैन रहमतुल्लाह चनी जी अॻवाणी में रैली अलमुर्तज़ा कांटे खां कढी वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि, हाई स्कूल ऐं प्राइमरी स्कूलनि ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन ॻोठ हाजी मोहम्मद नवाज़ बडाणी जे स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि कश्मीर बणिजंदो पाकिस्तान ऐं भारत मुर्दाबाद जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते अमन कमेटी ज़िले चेयरमैन रहमतुल्लाह चनी, ज़िले सदर अली गोहर भयो, हिंदू पंचायत बडाणी जे अॻवान वासुदेव, उस्ताद मोहम्मद कासिम, अब्दुल सत्तार चन्ना, प्रिंसिपाल सज्जाद मड़ल ख़िताब कंदे चयो त कश्मीर में 40 ॾींहनि खां कर्फ्यू लॻल आहे, जंहिं करे कश्मीरी खाधे पीते जी शयुनि ऐं दवाउनि जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। भारत जे ज़ालिम हुकूमत कश्मीरियुनि खे सिहत जूं सहूलियतूं ॾियण लाइ तयार नाहे। हुननि गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल खां मुतालबो कयो त कश्मीरियुनि खे भारत जे चंबे मां आज़ादु करायो वञे।